कायनात जे मुर्शिद सरी कायनात जो मुर्शिद कायनात समझो था न जमीन आसमान सिज चंद्र सितारा भला जे उन जो मुर्शिद न हो तो सिज छो आगुर ते बाद मोटे पियो चंद्र छो बटोरा बपा साथी पियो वो मोल के पिरी पुछन पिया को मां केर आहियां त कीअं माण्हुनि अॻु पई ॻाल्हाए वण में जा पिया पिया करे त वण खे चऊं त अलाह जो रसूल सदाई थो त पंहिंजे मुर्शिद जे चवण ते कीअं टोकंदो पियो अचे आहे न वॾी ॻाल्हि तूं हा छो नथो करे वॾी ॻाल्हि न आहे महबूब जे आमद जी ॻाल्हि आहे मदीने जे साईं जो शान आहे माण्हू जे अकुल में न ईंदी इंसानी अकुल में मथे आहे इन सोने साईं जे मथां दुरूद पढ़ त महबूब जे आमद जा ज़िक्र कयो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना सलात सलाम अलैका या रसूल अल्लाह सलात सलाम अलैका या हबीब अल्लाह सलाम अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह बिरादरान इस्लाम ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल ज़िक्र जमील जी महफिल करीमन जे बेहिसाब सिफ़ात सुहिणियूं उन्हनि मां हिकिड़ी महबूब जे आमद विलादत जी सिफ़त सुभान अल्लाह जियां करीम हिन दुनिया में आया केर भी न आयो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जा तज़किरा आमद जा तज़किरा रबीउल अव्वल शरीफ ईंदो आहे त बेअख्तियार ज़बाननि ते जारी थी वेंदा सुभान अल्लाह ॾिसें थो त रबीउल अव्वल शरीफ जी अॼु 14 तारीख़ जैसे ही 12 तारीख कंदा आहिनि उन्हनि खे चओ त चरिया अॼु 14 तारीख़ चौधारी सारियूं आहिनि गर्मी अलाई केॾी आहे बहराड़ी आहे कोट गुल मोहम्मद मक्सी में भी मीलाद जारी आहे सुभान अल्लाह मीलाद शरीफ जी महफिल जारी आहे आशिक बैठा आहिनि सरकार जा गुलाम बैठा आहिनि महबूब जा नाम लेवा बैठा आहिनि गर्मी जी गिरती कान्हे कंहिं शइ जी गिरती कान्हे परवाह कनि त मदीने जे साईं जे ज़िक्र जी ज़िक्र सॼो साल हलंदो सॼो साल कहे आशिक चयो त सदाएं दुरूदों की आती रहेगी उर्दू समझो था हाणे साईं होशियार थी विया आहिनि ॾिसी हिन ते मोबाइल ते फिल्मूं की अलाए छा हिननि खे अहिड़ी उर्दू थी अचे जो मुहाजिर न पंजाबी खे बि न ईंदी हाँ आगे न था असांजे सम्झनि खे न ईंदी उर्दू नवां मुहाजिर लॾे आया पोइ हिकिड़ो वीचारो मुहाजिर वाह सां वञे पियो ॿनियुनि जी ख़बर कान्हनि पोइ अंग्रेज़ हथ ॾांहुं किरी पियो चवनि था पोइ ढुकी अंग्रेज़ खे पाणी मोकिले ॾेई पाणी में किरी पियो हुन वरी चयुसि थैंक यू मेहरबानी ये चारो मुहाजिरो हिन वरी सम्झो थे तो फेंक दो फेंक के जमे फेंक दो ये चकाई जो तो वण करता जो तो आज पानी में बात भी जो फेंक दो तो रोक तो पानी में जो करी उछ चाहे तो सदाएं दुरूदों की आती रहेगी यानी दुरूद शरीफ जा आवाज़ कहीं आशिक कयो त अञा रुञ मारण अचे थी मता कीअं सम्झी ईंदो आहे मोर सारा सोना उते त कुझु मोरनि जी ॻाल्हि थो करे पर मदीने जे साईं जे इश्क ऐं ज़िक्र ऐं मोहब्बत ॻाइण वारा मोर जाए बजाए फैलिया पिया आशिक उन्हनि जी ॻाल्हि थो करे
मशहूर बेटा सदाएं दुरूदों की आती रहेगी, जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा। सुभान अल्लाह। के सलात शरीफ जा आवाज रोईंदा त दिलियूं खुश थी, वो खुश कयूं थी क्यों लाड़का में मशहूर चंद्र साईं जे हिकिड़ो पेशवा हो फकीर मस्जिद में वो पुराने टाइम में आ पंध न चिंगियूं न मोटरसाइकिलूं न रोड माण्हू पंध वेंदा वो बरोच हुजे पंध आयो हाणे कमकार करे वो जाते वाक़ुफ़ हूंदो न मस्जिद में उते मानी खाईंदा उन मस्जिद में मानी खाईंदो हाणे हेठि अञा पतो त पाड़े वारी मस्जिद में बांग आज़ान पूरी थी सभिनी कलमो पढ़ियो न पढ़ियो चईंसि त कलमो नथो पढ़े चई खावा हिन मस्जिद जो कलमा वरी मां हुन मस्जिद ते पढ़ा सो मुंहिंजा सोना असां जेके आया आहियूं जंहिं बि मस्जिद जे आज़ान में दुरूद ॿुधंदा आहियूं त वार वार ख़ुशि थी सुभान अल्लाह। ख़ुशि थी वियो न चाहे तो खुदा अहले सुन्नत को याद रखे, मोहम्मद का भी याद होता रहेगा। रबी अव्वल शरीफ की दुआ इनमें खास जिक्र मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआ दुरूद और सलाम जा तोहफा सिंगार नातू मौलूद जिक्र कजो की दुआ खातम नबी यो जिक्र अज भी इन जिक्र बुधण जे लाइ वेठा आहियूं असां जिक्र करण जे लाइ वेठा आहियूं कोट गुल मोहम्मद मक्सी में अज हे जिक्र थी रहियो आहे उशाकाने मुस्तफा वेठा हिन पर अलाह काथे काथे इहो जिक्र हले थो पियो बरातूं थियूं जेकॾहिं तव्हां मौको दरगाह मशहूरी शरीफ ते आयो हूंदो त पूरा 20 कलाक केड़ा आया चलो खड़े 20 कलाक 2:30 बजे शुरू थियो 2:30 बजे 11 तारीख ॾींहं जो 10:15 बजे महफ़िल पूरी थी बंद न थी सवाइ नमाज जे पढ़ण जे लाइ सुभान अल्लाह। नमाज पढ़ण जे लाइ नमाज पढ़ंदा कयो फ़कीरो अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मत खे ख़ुशख़बरी ॿुधाए मुंहिंजी जेको बि मुंहिंजो बंदो तुंहिंजो उम्मती 5 वक़्त नमाज़ सारे सवारे पढ़ंदो उहो जॾहिं दुनिया छॾींदो त हुनजे जन्नत जो ज़ामिन मां रब आहियां। सुभान अल्लाह। वरी सुभान अल्लाह करणी वे बेचारा कीअं कर जेके न पढ़ंदा चवंदा हिकिड़ो हकीम हिकमत सिखियो अधूरी वो हिकिड़े दफ़े काॾे वञे पियो त कब्रस्तान हुंदो त मुंहुं वरी झटियूं परे कयूं पियो वञे ॿियो चयो सभु चयो ख़ैर त आहे एॾे त सभु मुर्दा आहिनि तोखे छा था कनि चए घणा मुंहिंजी दवा सां ॾेई आहे अब नमाज़ पढ़ंदा कयो सोना हेॾो वॾो दिलासो मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा सोना 20 कलाक 22 कलाक ज़िक्र मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लागी थी महफिल एड़ा आशिक मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा 2:30 बजे खां वेठा ॾींहं जो 10 बजे ताईं न पाणी लयो थिया न सनी थुली लयो थिया एडी गर्मी में वेठा मुंहिंजा सोना कोया मदीने शरीफ जी नज़र नाहे त ॿियो छा आहे 20 कलाक में 22 कलाक एक जाए पानी भी न पिए गर्मी में बैठो सनी थुले ते भी न वञे या मदीने शरीफ में नज़र आ माना जेके मीलाद मल्हाईंदा आहिनि महबत सां उन्हनि ते नज़र जारी हूंदी आहे हे ओ ज़िक्र अज़ीम ज़िक्र जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो मिठो ज़िक्र आहे जेको हज़रत सिद्दीक़ अकबर भी कयो
हजरत उमर फारूक भी कयो, हजरत उस्मान गनी भी कयो, हजरत मौला हैदर करार भी कयो, हर मोमिन कयो, हर वली कयो, आले रसूल कयो, अरब वारन कयो, अजम वारन कयो, मक्के वारन कयो, मदीने शरीफ वारन कयो, दुनिया वारन कयो, हर सदी वारन कयो, हर बोली वारन कयो। मांजा सुना अज सिंध में भी इहो ज़िक्र हले तो पियो पियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे इते मां हिकिड़ी ॻाल्हि या मां ॿ टे दफ़ा कई आहे। उहा ॻाल्हि इहा आहे कि हिते तव्हां वेठा आहियो, हर कंहिंखे पंहिंजा आबा ॾाॾा त यादि पंहिंजा आबा ॾाॾा यादि अथव आहिनि तव्हां केरु मूंखे पहिरियों ॾाॾो न, उनजो अबो न, उनजो अबो न, उनजो अबो न, छहें ॾाॾे जो नालो ॿुधाए। अब आगा केतिरा वेठा पढ़ियल बि सियाणा वेठा आहियो, अहिड़ा चालाक आहियो तव्हांखे जेतिरो ॾेढवाना कढी अहिड़ा होशियार आहियो को बि तव्हांखे नालो यादि। पर जेकॾहिं कंहिंखे यादि बि हुजे त इहा ख़बर न हूंदसि त ॼमण जी तारीख़ कहिड़ी हुई, इहा ख़बर न हूंदसि त कहिड़े घर में ॼायो हो, इहा ख़बर न हूंदसि त भला जंहिं जंहिं ते ॼमियो त उन महिल वक़्तु कहिड़ो थियो हो। हाणे इहे ॻाल्हियूं इन करे विसरी वियूं आहिनि त भला पंजे छहे ॾाॾे जूं ॻाल्हियूं केरु कंदो। ॻाल्हियूं तॾहिं यादि पवंदियूं आहिनि जॾहिं कबियूं ईंदियूं हाणे 1500 साल 15 सदियूं गुज़री वियूं हिन तॾहिं तमामु खे लिखण पढ़ण बि न हूंदो हो। छा मुंहिंजे आका जो शान आहे, अॼु ॾींहं ताईं सॼी दुनिया खे यादि आहे, अरब वारनि खे यादि आहे, अजम वारनि खे यादि आहे, पंजाबियुनि पठाणनि खे यादि आहे, सिंधियुनि खे यादि आहे, हर ॿोली वारे खे यादि आहे। मदीने जो साईं 12 रबीउल अव्वल सूमर जो पिरे फुटे विलादत थी हुई। ताके सुभान अल्लाह कदो त ख़राब वॾो थी सची हाणे या कॾहिं यार जॾहिं उन वक़्त जा माण्हू उन वक़्त जे माण्हुनि में पहिरीं त हज़रत अब्दुल मुतलब साईं आहे, जीजल अम्मा आमना है, मदीने जे साईं सां प्यार करण वारनि जूं ॻाल्हियूं थो ॿुधायां। अम्मा हलीमा सादी आहे, कुझु ॿिया बि आहिनि, अम्मा बीबी सुवैबत बि आहे। ओ इन्हनि जो महबूब खे ॾिठो, अम्मा हलीमा फरमाए थी असां परे परे खां ईंदियूंसीं, अरब जा ॿार वठी वेंदियूंसीं, उन्हनि खे पहाड़नि में रहाईंदियूं हुयूं, उन्हनि जी पालना कंदियूं हुयूं त जीअं तंदुरुस्त थियनि, ॿोली ॿोली सघनि। खोड़ औरतूं आयूं, मुंहिंजी ॾाढी बीमार, असांजे ॻोठ में डुंगर, माथे थकीअ में खीर कोन, ॾाढी बुखनि जी मारियल ॻाल्हि कोन। जॾहिं मदीने शरीफ़ मके शरीफ़ पहुतासीं, जेके बि मायूं हूं, जंहिंखे ख़बर पए पई महबूबनि करीमनि जी त यतीम आहे, सुभान अल्लाह नथा चओ, यतीम आहे, न पियूं खणनि, ज़ाहिरी अबो कोन्हे से पालियूं त पैसा केरु ॾींदो, ख़िदमत अजूरो केरु ॾींदो, ॿिया ॿार खणंदियूं वयूं। अम्मा हलीमा थी चए मां ख़ाली रहिजी वियसि, पंहिंजे मुड़ुस खे चयुमि मां इहो यतीम ॿार बि खणी हलंदसि पर ख़ाली न मोटंदसि। सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह। ओ एड़ो पुट मिलियोसे जो अकी चार थी वियसि, दुनिया आख़िरत जा बेड़ा पार थी वियसि। गुलामुन नबी जग भई घटे भई हलीमा।
चैथी पो मां पंहिंजे मुड़स खे चयो ओ मां आयसि हज़रत अब्दुल मुतल्लब साईं जे घर हीअं जो अचां हीअं मुंहिंजी पहिरीं पहिरीं नज़र जीअं न सुहिणे मिठे महबूब बछड़े ते पई त मुंहिंजी दिलि हथनि में वई एड़ो सोनो महबूब एडी उनजी कशिश हीअं जो मांदे ॾिठई त मुर्कियो छो त फ़ैसिलो असल जो थियल हुयो चई अखियुनि सां पई त नूर जी लाला मथों अचेसि थी न को पुछा के लॻा छा के मैं अहिड़ो त इश्क कयो मोहबत कयो अची खणण सां पंहिंजे सीने सां लातो सुभान अल्लाह मांखे इहो अर्ज़ करणो हो अम्मा हलीमा साईं ज़िक्र कया हज़रत अब्दुल मुतल्लब साईं ज़िक्र कया अम्मा आमना साईं ज़िक्र कया वरी जॾहिं ग़ुलाम ईंदा विया मारिफत मिलंदी वई सुञाणप मिलंदी वई 3 साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ इहे ॻाल्हियूं कयूं 12 साल हज़रत उमर फारूक कयूं ॿियनि असहाबनि कयूं शाहिदियूं लॻियूं पियूं आहिनि मताई सम्झे महबूब जा ज़िक्र कोन थींदा चवंदा आहिनि त मदीने जे साईं काथे मल्हायो साईं कॾहिं शामियाना त कोन लाउद 1500 साल अॻु जी ॻाल्हि उहे उन टाइम में अन्न बि कोन पर साईं जूं ॻाल्हियूं त हुयूं महबूब जो नातूं त हुयूं न महबूब जा ज़िक्र त हुया अॼु जेको क़ुरान पढ़ूं था इहो त हुयो न क़ुरान में महबूब जे आमद जूं जेके ॻाल्हियूं रब कयूं आहिनि उहे त हुयूं न मौलूद हुया लिखिया पिया आहिनि न हा हे नमूनो न हो 1500 साल अॻु जी ॻाल्हि आहे पर महबूब जो ज़िक्र हुयो सरकार जो नातूं हुयूं सरकार जा मौलूद हुया सरकार जा मिलादत जा तज़किरा हुया इहे हलंदा पिया अचनि हिकिड़ो असहाबी थो चए मां गद्दा आहियां सरकार सां हज़रत अबू आमिर आहिनि या कहिड़ो असहाबी सॻिड़ो नालो यादि नथो पए उनजे घर वियासीं पंहिंजा बछड़ा पंहिंजा माइट विहारियूं उन्हनि खे ॾसे पियो महबूब जे मिलादत जो ॾींहुं तारीख़ सुभान अल्लाह अब तव्हां जेको आहे ख़बर अथव छो सुभाणे नथा हाणे ॿुधजा अबू जेल विढ़ी पियो हज़रत अबू बकर तव्हांखे पंहिंजा मुर्शिद प्यारा आहिनि केरु आहे जेको मुर्शिद कहिड़ो आहे मूंखे खणे त पोइ हथ तोखे कहिड़ो आहे अला हीअं बाबा मुर्शिद वारनि खे प्यारो आहे यार पोइ मदीने जे साईं जहिड़ो मुर्शिद हुजे उहो हिननि खे कहिड़ो मवालिन जा अकुल गुम हूंदा ईअं जो भंग पीअंदा चवंदा जो पी आयो 2 सालूं असीं भंग पी दर्शन में जो घर आयो त पंहिंजी ज़ाल खे चई अमा पाणी पियारण लॻा 20 साल जी सिंध भागा या त साल थी चइबो मां तूं ई पिया इन्हनि अकुल वारनि जे ॻाल्हियुनि ते लॻंदे इश्क जी ॻाल्हि थो ॿुधायां मोहब्बत जी ॻाल्हि थो ॿुधायां क़ुर्बानी जी ॻाल्हि थो ॿुधायां रमज़ वारी ॻाल्हि थो ॿुधायां जॾहिं मदीने जा सोना घोट मेराज ते विया सुभान अल्लाह 1500 साल अॻु में जॾहिं साइकिल ई कान हुई जॾहिं काफ़िरणी ई कान हुई तिखी तिखी सवारी ॾाची हुई उठ घोड़ा तसव्वुर काथे हो त को मथे चढ़ी सघे थो मथे वञी सघे थो अल्लाह बि तमामु सवारी मोकिली मदीने जा साईं रात जो विया ईअं हिकिड़े ज़रड़े में 18 साल जो वक़्तु गुज़ारे मेराज तो थी मोटी आया मेराज वञींदा आहियो न सुभान अल्लाह पीरन जो पीर तकरीर पियो करे त मदीने जो साईं 18 साल मेराज ते हो मोटी आयो त कड़ो लुॾे पियो हिकिड़ो वसवसन जो मारन वेठो चए केॾो नालो अथस अल्लाह हमारो आमदे शान वारो आहे पीरन जो पीर आहे ॿुधल बेड़ा तारा अथई पोइ बि अहिड़ी ॻाल्हि करे थो सम्झ में नथी अचे हीअं जो अल्लाह वारनि ते शक कंदो वियो रब जे प्यारनि जी ॻाल्हि ते शक रखंदा कयो ज़रूर न त ख़्वारी थींदव
घर वियो ज़ाल खे चई त देर घणी थी वई आहे मानी पचाए मां वाह तुमी जी अचां हो मानी पचाइण वेठी वाह ते वेझण वियो कपड़ा लाहे तुबी ॾिनई तुबी ॾेई निकिरे ॾिसे त न उहो मुल्क आहे न उहो शहर आहे न उहो घर आहे न हाणे मर्द आहियां ॾाढनि कपड़नि में सोणी माई लॻो अकेले जो अकेलो जंग में बीठो आहे परियों वरी हिकिड़ो बकरार पियो इहे बकरियूं चारे बाबा को वॾो ड्रिगो या अलाए कीअं थी वियो उनजो माई ॾिठी त वाछियूं कन सां चई अम्मा मूंखे दुआ कई त ॻाढ़ी कुआर जंग में मिली वई पकड़े अची घर विहारियसि 7 साल हुनजी ज़ाल थी रहियो 7 ॿार ॼणई रोई छिलो थी सब्र करे वेही रहियो त मां मर्दोस मुंहिंजो घर हो मुंहिंजी ज़ाल ही मुंहिंजा बच्चा हा 7 साल खां पोइ कपिड़ा धोईंदो हिकिड़े ॾींहुं हीअं जो टुबी ॾे निकिरे ॾिसे त सुभान अल्लाह न उहा माई आहियां न उहो मुल्क आहे साॻियो मर्द लॻो पियो आहे वाह जे किनारे ते बीठो आहियां यकदमि कपिड़ा पाए घर भॻो अरे 7 साल थी विया आहिनि घर वारी माई मानी पई हणे हिनखे जो वाड़ो ॾेई चई निभागा वेतो बि आहियां सुभान अल्लाह चई छा थी चई हाणे त वियो आहियां चई चुप कर जेका बासा थी आहे उथी त पीरनि जे पीर खां वाह इश्क जी ॻाल्हि थो ॿुधायां जेकर करीम ने फरमायो मां रात जे पेट में थी आयो आहियां ॾाढा काफ़र ख़ुशि थिया त असां चवंदासीं त सच ॻाल्हि न ॿुधाईंदो आहे हाणे ॾिसूं कीअं थो करे अबू जेल झंडो खयो त वॾो हिमायती अबू बकर अथसि हलो त हुनखे वठो सिधा आया हज़रत अबू बकर वटि अची चयोसि त अबू बकर तूं जंहिंजे नाले चवंदो आहे त अल्लाह जो नबी आहे उन ते मलाइक ईंदो आहे ऐं उनखे रब जो पैगाम दीदो हाने माके बुधाए जेका को मानू चए मां रात जेको आया है तो बैतुल मुक़द्दस में आया जेको महीने जो बंदा तो सतई आसमान टपी सिदरतुल मुंतहा टपी अर्श अजीम तो थी मोटी आयो आ त छा या गाल तू पत कंदे यकीन जड़ी गाल नहीं मिठई त गालहान वारो तो दुश्मना पुछई साग में इहो बुधाए तेरी दावा करे केर तो चई इहो दावा तुझो दोस्त तो करे तुझो संगती तो करे जी संगत में उड़ंदो मरंदो ऐं सभिनी खे धिके छॾियो अथई उनजे कढ लॻो पियो आहे अल्लाह जो रसूल खे मञींदो आहे चयईं जेकॾहिं रसूल अल्लाह फरमायो आहे त सच सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे पीर दुश्मन गाल सुना ओ इहो इश्क मदीने जे साईं फरमायो जे मासा एड़ो इश्क थी त ईमान भी तो सुभान अल्लाह इहो इश्क अर्ज़ पे कयो त मुंहिंजे आका जा तज़किरा मुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं हलंदियूं हिन मुंहिंजा सुहिणा रबियल अवल शरीफ़ में हलंदियूं त सॼो साल पर अॼु मां जेका तोसां ही ॻाल्हि कयां थो घणा माण्हू चवंदा आहिनि त न हिननि पोइ कयो आहे हाणे मां तुंहिंजे आॾो हिकिड़ी आयत तिलावत कई आहे पर उन आयत जो तर्जुमो ॿुध अल्लाह ताला फरमाए थो पियो मुंहिंजो रब फरमाए थो पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए थो त मजा महबूब जदा सरकार दावा फरमाई मां नबी आहियां अल्लाह जो रसूल आहियां त यहूदी न पिया मञनि ईसाई न पिया मञनि उहे अहले किताब हा उहे नबियनि जी उम्मत हा अल्लाह फरमायो महबूब ये तोखे सुञाणनि था त तूं मां रब जो नबी आहीं तोखे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि औलादनि खे सुञाणनि नथा छो अल्लाह फरमायो इन करे तोखे सुञाणनि था जो हज़ारे साल अॻ में जेका मां तौरेत नाज़िल कई जेका मां इंजील नाज़िल कई तुंहिंजूं ॻाल्हियूं जॾहिं मां रब कयूं हिननि खे ख़बर आहे तॾहिं तो हज़रत अहमद रज़ा साईं फरमाए त ज़मीनो ज़मा तुम्हारे लिए मकीनो मक्का तुम्हारे लिए चुनीनो चुना तुम्हारे लिए बने तो जहां तुम्हारे लिए सुभान अल्लाह
हम आए दर तुम्हारे लिए उठेंगे वहाँ तुम्हारे लिए जमीनों फलक समा को समर जमीनों मलक समा को समरो समर ये सब का निशान तुम्हारे लिए सबा जो चले तो ये बाग खुले फूल खिले के लगे दिन को हम आंखों को भले फिर लिबा के तले सना में खुले रजा की ज़बान तुम्हारे लिए समझी लिवा क़यामत जे ॾींहुं मदीने जे साईं जे हथ में झंडो आहे सुभान अल्लाह इन्ही जे तो नबी भी अदा आशिक भी अदा आले रसूल भी अदी असहाब भी अदा मोमिन भी अदा चाहे तो हित तो तारीफ नसीब थी आ तुंहिंजी ओ इन लिवा जे हेठ वञा त तुंहिंजी तारीफ कयां बिरादरान इस्लाम एक हाल बुधी चत अल्लाह ताला फरमायो आ सब तो के सुनांदा आहिनि यानी सैयदुल अवलीन वल आखिरीन खातमुल अंबिया जो शान अन्या महबूब दुनिया में आया ही ना इन तगालू हलन थी पई रासा तो पोदा सैयद साहब साईं जो का दरबार में आया जैसे बिदत तक अरे बाबा बिदत हुआ थी दिया जेका नई गाल कढो जय महबूब जो आमद खां अग में जिक्र हले यो जिक्र बिदत ना है नबियन जी सुन्नत सुभान अल्लाह मोमिनन जी सुन्नत पर अल्लाह जी सुन्नत कायनात में हिन कायनात में हिन ज़मीन ते वदा वदा अंबिया आया अतकिया आया असफिया आया शुरफा आया सुलहा आया फुका आया औलिया आया बादशाह आया हर किस्म जा मानू आया नाले वाला आया पहलवान आया सिपाही सालार आया बहादुर आया बादशाह आया हर कहीं जो जिक्र तॾहिं मिलंदो जॾहिं दुनिया में आयो ऐं जिक्र तेस ताईं मिलंदो जेस ताईं दुनिया में हुयो वयो त गुम उन्हनि जा तज़किरा विलादत कवण ताईं पर मजा सोना याद रख मदीने जो महबूब उहो महबूबा तुंहिंजो असांजो आका उहो महबूबा खातमुन नबीयीन उहो महबूबा रब जो जेको तशरीफ फरमा न थियो आ कायनात ई नाहे त ज़िक्र हले थो पयो सुभान अल्लाह ये ॻाल्हि नथो ॿुधायां क़ुरान हदीस जो नचूड़ थो ॿुधायां हाने जंहिंजो ज़िक्र आमद खां अॻ में हले ऐं क़ुरान बयान करे तेनी ज़िक्र में बरकत केॾी हूंदी आसमान न हो मदीने जे साईं जो ज़िक्र शुरू हो ज़मीन न ही मदीने जे साईं जा ज़िक्र शुरू हा पानी न हो सरकार जा ज़िक्र शुरू हा रात रही सरकार जा ज़िक्र हलन पिया ॾींहुं पैदा न थियो हो सरकार जा ज़िक्र हलन पिया तू रुगो ख़ुशि थींदो सुठा अल्लाह कंदो सुभान अल्लाह रतान के ॻाल्हि वणे थी तकरीर वणे न वणे मदीने जे साईं जो ज़िक्र वणे सुभान अल्लाह गुलाम नबी नओ मौलूद चाहींदो को साईं बादशाह मशहूर वारो साईं ऐं मशहूर वारो साईं उहो आशिक़ मदीने जे साईं जो दुनिया जा माण्हू पहिरियों दफ़ो ॾिसी कचहरी करे मोटंदा चवंदा त हे आशिक़ रसूल आहे सुभान अल्लाह बेशक तहक़ीक़ हिकिड़े भेरे अहिड़ो मौलूद ठाहे मोकिलियईं जानन फ़क़ीर पढ़ियो पाण ॾाढा रोना रोईंदे रोईंदे पियो गुलाम नबी किथे आहे सुभान अल्लाह ओ गुलाम नबी किथे आहे तो मुंहिंजे महबूब आका जी तारीफ़ कई आहे मुंहिंजी दिलि चए थी त हिननि चपनि खे चुमी ॾियां महबूब जी तारीफ़ कई थी सुभान अल्लाह आशिक़नि खे ख़बर पवंदी सचनि आशिक़नि लोह न हो कलम न हो अर्श न हो जन्नत नहीं जहन्नम न हो समुंड न हा दरिया न हा नदी नाला न हा पत्थर न हा हजर न हा शजर न हा शहर न हा नबातात नहीं बागात न हा मक्को शरीफ न हो मदीनो शरीफ न हो ज़िक्र तो मक्के शरीफ वाले न हो पर बैतुल मुक़द्दस न हो आसमान ते बैतुल मामूर न हो ज़मीन ते बैतुल्लाह न हो कायनात न हुई का शय न हुई पर मुंहिंजे मदीने जे साईं जा ज़िक्र हलन पिया हाणे वधी सुभान अल्लाह कर दुरूद पढ़ो सुभान अल्लाह अगर दिल में अहमद की
न होती, खुदा की कसम हम पे रहमत न होती। मोहम्मद हमारे अर्श पे न जाते, चमकती सितारों की किस्मत न होती। चमन में अगर उनका जलवा न होता, तो फूलों में ऐसी नजाकत न होती। हमारे नबी घर न तशरीफ लाते, दुनिया की ऐसी हकीकत न होती। कभी भी ये सागर नाते न कहता, अगर उनकी नजर इनायत न होती। सुभान अल्लाह। मां तुझे आडो की वडी गाल जेका मोमिनन खे ख़बर आहे हाणे जन खे ख़बर आहे उन्हनि खे हैरत लॻंदी। हिननि खे ख़बर आहे त बेशक मदीने जे साईं जो ज़िक्र हली नवा हुजन तरणियूं कंदासीं छा थो हदीसन मुबारकन में या उम्मुल मोमिनीन मां बीबी आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा रिवायत करे थी त जिब्राईल अलैहिस्सलाम मुंहिंजे रसूल मदीने जे साईं बतायो आवाज जिब्राईल जो साईं इन्हें खबर काने को पाण के पकेड़ में पूरा इन जो लोग नाई गर्मी आवाज जिब्राईल जो मदीने जे साईं सुभान अल्लाह। हज़ार दफ़ा हुई मगर हिकु दफ़ो वो हिकिड़ो मथे फिरियल माण्हू वरी वलीअनि खे ॾिसी चवंदा मां बि निमाज़ पढ़ां थो एॾो छो नथो ध्यानु वो मीलाद जो मुनकर निमाज़ पढ़ंदो नफ़िल पढ़ंदो नफ़िल पढ़ी पूरो करे मथे ॾिसो हिकिड़े ॾींहुं बाबा के ॻाल्हि जॾहिं फर्ज़ पूरो थो करे मथे थो ॾिसे नफ़िल पढ़े थो मथे थो ॾिसे सुनत पूरी करे थो मथे थो ॾिसे के अदा जंहिंखे पीरा चवनि इहे नफ़िल निमाज़ त पढ़ंदो न मां बि पढ़ां थो अड़े हुननि जी निमाज़ काॾे त तुंहिंजी निमाज़ काॾे सुभान अल्लाह। हो हीअं जो रब जे ख़्याल में बीहंदा हाल राति गुज़री वेंदी असां पंहिंजे मुर्शिद कामिल खे ॾिठो मच्छर पटी राति में सॼी राति रोईंदा सुबुह खां हे उहा गर्मी आहे उहा मुटा मच्छर खाईंदा पढ़ी करे चई त मदीने जा साईं बि जी हाँ जेको साईं ते जिब्राईल ईंदो मां मथे ॾिसंदो आहियां बारे जिब्राईल चवंदो हाणे अहिड़े मुहाने खे खल वठे अम्मा साईं फरमाए थी त जिब्राईल अलैहिस्सलाम आयो मदीने जे घोट वटि ॻाल्हि ॾिठी पाण फरमाए सो जिब्राईल अॼु पंहिंजे उमिरि जी त ॻाल्हि ॿुधाए त केॾो वॾो आहे कॾहिं रब पैदा कयो सुभान अल्लाह। पानी तो सलाह भी नथो करे नथो ॿुधे पर सलाह भी नथो करे त साईं भला पानी तो पी ए पासे ख्याल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर कंहिंखे पंहिंजे उमिरि जी ख़बर हूंदी आहे। जिब्राईल अलैहिस्सलाम रस्तो करे ए अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो त जिब्राईल अलैहिस्सलाम ये समझे पियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम के पैदा थियो हज़रत नूह अलैहिस्सलाम के पैदा थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के पैदा थियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम कई हज़ार साल खां रसूल नबी ईंदा था वञनि अॻे मूंखे रब मोकिलींदो रहंदो आहे मां उन्हनि खे पैगाम ॾींदो रहंदो आहियां। सरकार त हाणे तशरीफ़ फरमा थिया आहिनि 12 रबीउल अव्वल ते विलादत थी आहे मां पैगाम 40 साल खां खयूं थो अचां अरज़ थो करे मां कुर्बान वञा रब जा महबूब मुंहिंजे उमिरि जो अंदाज़ो कोन्हे को तमामु वॾी मुंहिंजी उमिरि आहे उहो चौथों जेको हो अज़म हिजाब अज़मत जो हो का शइ नहीं आसमान न हो ज़मीन नहीं सिज न हो चंड न हो का शइ रब पैदा कान कई अल्लाह मूंखे पैदा कयो हो हा मखमल में हिकिड़ो सितारो हुयो चिंची वारा भी सुभान अल्लाह करण लॻा ये ऊपर ते चिंची वारा ने से बाबा चिंची न ॾिठो अथई सुभान अल्लाह कर तो सवाब मिले यो से मां हर दर सुभान अल्लाह कराया मोटन का छोरी तो भली वञा सुभान अल्लाह
का शय नहीं रुगो सितारो हो पर मखौट में हो ईं जो उम्र हो तो सुभान अल्लाह चाह चमकस चाह तमकस चाह बहकस सुभान अल्लाह छा सितारे जी कशशी ॾिसंदो हुमांस मुंहिंजा साईं मां उनखे ॾिसंदो हुउसि 70 साल अला 70 साल 70 साल ॾिसण वॾी ॻाल्हि लही वेंदो हो गुरूब थी वेंदो हो वरी 70 साल खां पोइ निकिरंदो हो सुभान अल्लाह अबा उन्हीं शइ जो इंतज़ार कबो आहे जेका वणंदी आहे उन्हीं शइ जो इंतज़ार कबो आहे जेका प्यारी हूंदी आहे हर कंहिंजा इंतज़ार न थींदा आहिनि माना 70 साल जो जिब्राइल ॻणे पियो त 70 साल खां पोइ निकिरे पियो त सितारे में चमक साईं इन्हें के मां 72,000 भेरा ॾिठो सुभान अल्लाह हाणे से केरु उन को कंप्यूटर दौरा हाणे कहिड़ो साल थी का शइ नहीं सितारो में अदा मदीने जे संगे दुश्मन विषय में हाथ सादिकुल मसलूक सच्चो नबी बिरादरान इस्लाम पान मुर्की फरमान उस्ताद जिब्राइल इन सितारे के सुञा तुई त केर हो चैन मजा आका के खबर काने पान फरमायो जिब्राइल इन सितारे में रब मजो नूर रखियो सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद ओ खल्की खुदा खुदाई नूरी ये नजारा तुझे जरे दुनिया में चमकन था चंद सितारा तुम जो अचन न थे दुनिया में कुछ न थे वहदत वजूद हिकड़ो हिक जे ए जेके ला 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 जो लोलियूं थो ॾिसे ए क़ुरान जो मोलियूं थो ॾिसे ए मस्जिद में जेके नमाज़ूं थो ॾिसे ए मुसलमाननि ते दुरूद और सलाम थो ॾिसे ए अखलाकी तालीम थो ॾिसे ए भाउ भेण रिश्तनि जी सुञाणप थो ॾिसे ए हेड़ी पाकाई वारी तालीम थो ॾिसे ए अल्लाह जी मार्फत ॾिसे थो इहा तॾहिं थी आहे जॾहिं मदीने जो साईं आहे अॻ में त 360 पुत्र कया काबे करीमन फरमाए उस्तने सितारे के सुञा तू ही जन मंजा साईं पाण फरमायो इन में मुंहिंजो नूर हुयो जाते भी मुंहिंजे रब खे वणंदो हो सैर कराईंदो हुयो सुभान अल्लाह तमाजे चवण जो मकसद इहो हो हे ज़िक्र मकान ईअं सम्झे त हाणे शुरू थियो आहे ज़िक्र विलादत हाणे शुरू थियो आहे चवण जी ॻाल्हि इहा आहे हे अॻे शुरू थियो आहे असां त जेके आहियूं सुन्नत इलाही आहे जेको मिलाद मल्हाईंदो आहे ज़िक्र रसूल कंदो आहे कुरान शरीफ के पढ़ूं था जंहिंजो रब ऐलान करे त ॿिया केरु थींदा हिन जो न कंदा अल्लाह ताला फरमायो लक़द जाकुम जलवा गली जो महबूब जे आमद वारे शान जो अल्लाह ज़िक्र करे तो पियो रब फरमाए तो ए मोमिनो तमाम में आयो तमाम में अज भी महबूब जे आमद जा ज़िक्र था हलन महबूब जे विलादत जा ज़िक्र था हलन महबूब जे आमद जो ॻाल्हियूं थियूं हलन क़ुरान या ॻाल्हि पे हथ करे गौर सां ॾिस लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम मता सम्झे न को ॿियो आयो अल्लाह ताला शान सां ज़िक्र थो करे जीअं सुन्नी शान सां मिलाद पढ़ंदा आहिनि अज़मत लाइ मिलाद पढ़ंदा आहिनि महबूब जे उन शान खे नज़र में रखी अदब सां ज़िक्र कंदा आहिनि रब फरमाए थो रहा में हिकिड़ो शान वारो रसूल आयो अॻे हूंदा जत तव्हांखे बि हूंदा का छो वेझो त पोइ उन्हनि वीचारनि में खणी दुनिया काल विधी ॾाकियूं चारे हिन काछे में हली पोइ उन्हनि खे ॾाकियुनि सां प्यारु हूंदो वॾा ऊठ ॾाकियूं धारे न पोइ हिकिड़ो जत पोड़ो थियो वॾो रेस ढिंग मरी वियो जाने का रेस मर गया तो काम अरे मेरे कचरे चले दांतों में ऊठ मर गए मगर रेस गया असां जो हाल इहो आहे
अल्लाह जे नाले फरमाए त शान वारो रसूल आयो। अरे खुदा की जात फरमाए, आसमान जो खालिक फरमाए, सच चंद सितारन जो खालिक फरमाए, मखलूक जो खालिक फरमाए, दुनिया जी तारीफ थी करे वो फरमाए, हर शे जी तस्बीह थी करे वो तारीफ करे का शान वारो रसूल आयो। इन जे शान जी केड़ी गल। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे आमद जो ज़िक्र तो करे। रब तो फरमाए ए मोमिनो तमाम अल्लाह ॾों शान वारो रसूल आयो। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, कुर्बान वञा मदीने जा सुहिणा साईं, छा तुंहिंजो शान आहे उहो शान रब बयान थो फरमाए। केरु आयो आहे? अल्लाह फरमाए थो उहो आयो आहे। हाणे अहिड़ो शान वारो ईंदो रसूल, शान वारो, उचे रुतबन वारो, वॾनि रुतबन वारो, वॾनि मक़ामनि वारो। असहाब क़ुरान मकाम बयान पिया कनि, नबियनि जा मकाम बयान पिया कनि। पाण फरमायूं जेका मखलूक आहे उनमें सभ खां शान वारो इंसान आहे। इंसाननि में वली मोमिन मुस्लमान शान वारा आहिनि, मुस्लमाननि में वली कुतुब गौस शान वारा आहिनि। उन्हनि खां वधीक नबी असहाब आहिनि, उन्हनि आले रसूल आहिनि ऐं उन्हनि खां वधीक नबी आहिनि। नबियनि में रसूल शान वारा आहिनि, रसूलनि में बि 5 रसूल वॾे शान वारा आहिनि। अरे तू भी सुभान अल्लाह कर अल्लाह गाल मुझे वाला है मेरे पास ख्याल। यानी सॼी दुनिया में 5 हस्तियूं उनखे के सब खां ज़ोर शान वारियूं न। हाणे तो असांजी ॻाल्हि नहीं तो फिलाना वॾेरा देखो ना बा पैसे खा खा हुकूमत दे केॾा अमीर थी विया, कल मोटरसाइकिल ते घुमंदा, अॼु फिराने ते पिया घुमंदे। असां खे वरी उहे माण्हू शान वारा लॻंदा जंहिंसां रब राज़ी। आने पान में गाल पिया कर जिक्र पिया कर त हजरत आदम जेको आ सफीउल्लाह, हजरत नूह नजीउल्लाह, केडा उन्हनि जा रुतबा आहिनि। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह, हजरत मूसा कलीमुल्लाह, हजरत ईसा रूहुल्लाह। हाणे इहो शान वारो बयान पिया कर त मदीने जो घोट आयो। पाण फरमायो बेशक शान वारा आहिनि पर मूंखे रब हिन खां वधीक शान ॾिनो आहे। ॿुधी छॾियो, मां अल्लाह जो हबीब आहियां। सुभान अल्लाह। कचहरी वारा काथे पुॼनि, जन के ज़बानी दोस्त छड़े उहे काथे पुॼनि, चूंड जंजी जे उहे काथे पुॼनि। छो त जेको महबूब आहे त महबूब महबूब सदा ओ महबूब हूंदे ने, महबूब सदा महबूब हूंदे ने, महबूब दा मकाम ऊंचाए। नबियन जो इमाम आयो, वलियन जो पेशवा आयो, हजरत अब्दुल्ला साईं जो चंड आयो, अम्मा आमिना साईं जो लाल आयो। अल्लाह ताला उनजी ॻाल्हि थो फरमाए त बेसहारनि जो सहारो आयो, ज़ईफ़नि जो ज़ामिन आयो, क़यामत में शुफ़ाअत करण वारो आयो। ओ मजा सुहिणा असांजो प्यारो नबी आयो, रसूलनि जो ताजदार आयो, हुस्न जमाल वारो आयो ऐं वॾे कमाल वारो आयो। शाहिद आयो, मुबशिर आयो, नज़ीर आयो, बशीर आयो। सुभान अल्लाह। ये कुरान का सिज लही वियो उनखे मोटाइण वारो आयो। चंड आसमान ते बिठा ते हीअं करे ॿ टुकड़ा करण वारो आयो। पत्थरनि खे पुछाईंदा केरु आया, पत्थर कलमो पढ़ो, पत्थरनि खां कलमे पढ़ाइण वारो आयो। तत्रनि खे गोहर पढ़ाइण वारो आयो। बेनूर जेके आहे उन्हनि खे नूर वारो पढ़ाइण आयो। हिन काइनात जो मुक़द्दर चमकाइण वारो आयो। अल्लाह तबारक व तआला जल शानहू सां तोखे असांखे मिलाइण वारो आयो। क़यामत में तो असांखे जन्नत ॾियारण वारो आयो। सुभान अल्लाह। तॾहिं तो हिकिड़ो आजर चए त फलक के नज़ारो, ज़मीन की बहारो, सब ईदें मनाओ, हुजूर आ गए। सुभान अल्लाह। अनोखा निराला वो ज़ीशान आया, सारे रसूलों का सुल्तान आया। अरे
ज़िक्र वॾो आहे पर मिठियाणे खे आलम जे पुट जी शादी हे अञा त मां मीलाद जे करण मञण मल्हाइण वारनि खे रहमतूं बरकतूं पढ़ियूं ई कोन पर पंध वॾो आहे उते पहुचणो आहे उनजो निकाह आहे राति जा 2 महीने ॾेई ईंदी हाणे कीअं कयां मां इजाज़त वठां थो अलाह